अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां ज़िले शिकारपुर जो शहर मदई जी वेझो कमारे हाउस सराईअ में मौजूदु आहियां। हिते अॼु सखर में पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो ख़िताब थींदो ऐं उन सिलसिले में जलसे जी तयारियुनि जे हवाले सां तयारियूं त छा बल्कि काफ़िलो जेको आहे उहो रवानगी जे हवाले सां तयारु आहे। हिते 200-300 गाॾियूं जेको आहे बीठियूं आहिनि ऐं काफ़ी जेको आहे सौ जे तइदाद में माण्हू बि बीठा आहिनि, वर्कर पुरजोश आहिनि। ये गाड़ी तव्हां ॾिसो, हिन वक़्तु कमारिया हाउस तराईअ में वर्करनि जे आमद जो सिलसिलो जारी आहे। हिन वक़्तु जेके वर्कर आहिनि उहे हिन वक़्तु हिते कठे थी रहिया आहिनि ऐं उन खां पोइ जेको आहे इहो ज़िले जो चेयरमैन सरदार ज़ुल्फ़कार ख़ान कमारियो जेको आहे उनजी अॻुवाणीअ में हितां काफ़िलो रवानो थींदो सखर जे लाइ। वसीम ख़ासकली साहब जो सरदार ज़ुल्फ़कार ख़ान कमारियो जो मीडिया कोऑर्डिनेटर भी चऊँ PA भी चऊँ उनजो इन वक़्तु कमारिया हाउस से मौजूद है। ये जो कमारिया हाउस से इन वक़्तु वॾे तइदाद में वर्कर जेके मौजूद हैं। ज़िले जो चेयरमैन सरदार ज़ुल्फ़कार ख़ान कमारियो पाण मौजूद है। वर्कर जेके वो इंतहाई पुरजोश हैं। सखर जो पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो साहब जो खिताब पार्टी जा अगुवान GL हिते तव्हांखे माना कमारिया हाउस में मौजूद हैं, जेके हिन वक़्तु कुछ ही लम्हनि खां बाद रवाना थींदा सखर जे लाइ। UC चेयरमैन गाए जा अब्दुल सत्तार साहब जिन भी मौजूद हैं, जेके हिन वक़्तु अनकरीब जेको आहे हितां रवाना थींदा सखर जलसे जे हवाले सां। तव्हांजी आहे छा शेड्यूल आहे? साईं मुतवक़ त ॿुधाइनि था 5 बजे हितां निकिरंदासीं सरदार ज़ुल्फ़कार ख़ान जी क़यादत में। हाणे हुते जहिड़े टाइम पहुतासीं ऐं अंदाज़ो इहो आहे त 6 बजे हुते जलसो